अॼोका ॿार बि वॾा होशियार आहिनि। महिमान जे साम्हूं अची पीउ वटां ख़र्ची घुरंदा। हुननि खे ख़बर आहे त अबो ॾे न ॾे महिमान ज़रूरु ॾींदो। अछो वॻो गाड़ी सुर्खी परे खां तजला। अॼु त कसम सां एम्बुलेंस पई लॻी। अॼु जा छोकिरा बि वॾा उस्ताद आहिनि। शादी उन्हनि खे माइट कोन कराईंदा, वरी संगत खे चवंदा असांखे हाली शौक़ु न आहे शादी जो। मास्क लॻायो दिलि न लॻायो, वबा जा ॾींहं आहिनि वफ़ा जा न आहिनि। केतिरी बि अंग्रेज़ी पढ़ियल हुजो पर क़बूल आहे वरी बि सिंधीअ में ई चवणो पवंदो। अछो वॻो गाड़ी सुर्खी परे खां तजला। अॼु त कसम सां एम्बुलेंस पई लॻी। इश्क जे चक्कर में न अचो, अॼुकल्ह कमु कुंडीअ ते पियो हले। मां कॾहिं नेट पैकेज कोन करायो, सदाईं सिम बंदि करे रखां, 2 महीननि खां पोइ खोलियां वरी 2 महीना नेट फ्री। असलो कंपनी वारनि खे पिनण जहिड़ो करे छॾियो आहे। हिकिड़ा अरबे रुपया खाई विया, ॿिया खरबे रुपया खणी भॼी विया। पाकिस्तान में पकड़ियो रुपयो थो वञे जेको स्कूटर जा कागज़ घर विसारे थो अचे। नदीम नानी वाले और डोली की शादी की बातें हो रही है और इधर हम हैं जो शेयर को दबा के व्हाट्सएप नंबर ढूंढ रहे हैं। सुम्हण वक़्तु पंहिंजी चेट डिलीट करे सुम्हंदा कयो। ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे। सुभाणे माण्हू चवंदा मरऊं ॾिसण में त ईअं कोन लॻंदो। मेहनत कर तूं मेहनत यार, मेहनत सां फेमस थींदे यार। वेंजी सिंजी नेरनि खाई कैमरामैन खे ख़र्ची ॾेई, पोइ भले तूं विडिया ठाहे। मेहनत कर तूं मेहनत यार, मेहनत सां फेमस थींदे यार। जेको मेहनत खूब करे थो हुनजो वीडियो वायरल थिए थो, तंहिंजा थींदा बेड़ा पार। मेहनत कर तूं मेहनत यार, मेहनत सां फेमस थींदे यार। ही जेका आईडी ॾिसो पिया हिन खे फॉलो करियो, कमेंट करियो ऐं लाइक करियो। कसम अथव सिंधी न्यूज़ वारे जो।